आयो लाल सभई चओ झूलेलाल। रोम रोम में वसियल आयो, क्षण क्षण तुंहिंजो ध्यानु रहे। एतिरी कृपा करो मुंहिंजा झूलण साईं, मुख ते सदा ही तुंहिंजो गुणगान रहे। टीहें सवाल जो सही जवाब आहे सी। लाल साईं जी आज्ञा सां ठकुर पुगर राय दरियाई पंथ जी जवाबदारी अंबाबाई खे सौंपी। सवाल 31। अमरलाल संत पुगर राय खे कहिड़े मंत्र सां नदीअ में आहुति ॾियण लाइ ॿुधायो? ए विष्णु मंत्र, बी ओम शांति मंत्र, सी प्रणव मंत्र, डी गायत्री मंत्र। हिन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। जाचियो आ मां परखियो आ मां, तुंहिंजे सिवा न कोई कंहिंजो। सभई चओ जय झूलेलाल।